हो मुखे किस्मत हेरो आरियो हो मुखे किस्मत मुखे किस्मत हेरो आरियो जो चूंडेड़ो यार कयो हो पंहिंजी दिलि खे मुंडु खायो जो अहिड़ो यार कयो ओ मुखे किस्मत हेरो आरियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां जो पंहिंजो सिंगर सदा मास्टर मंज़ूर। जी तो मुंहिंजो एल्बम अची रहियो आहे 12 DR एंटरप्राइज़िस में, जिनजा डायरेक्टर आहिनि दिलीप देवणो। मुझे एल्बम की सिलेक्शन कर रहे हैं जान मोहम्मद अब्बासी, मेहताब अब्बासी, यासीन अब्बासी, हाजी सदर चांडियो। चीफ सिलेक्शन में शकील जानी, ज़ाकिर अली अब्बासी। ये तो मुझो एल्बम ही अव्हांखे पसंदि ईंदो ऐं तमामु मुंहिंजो सुठो एल्बम आहे। इंशाल्लाह ताला अव्हांखे पसंदि ईंदो। जंहिंजे दोस्त खे गीत ॾियणो आहे त मूंसां राब्तो कनि। मुंहिंजो नंबर फेसबुक ते पियो आहे, सिंगर सदा मास्टर मंज़ूर ID ते मुंहिंजो नंबर पियो आहे। जंहिं दोस्त खे गीत रखाइणो आहे एल्बम में त मूंसां राब्तो कनि, दिलीप देवणे सां राब्तो कनि। जीअं त मुंहिंजे एल्बम जो शो सकरन में थींदो, कुझु ई ॾींहंनि में मुंहिंजो शो आहे सकरन में, ऐं उमेदु आहे त सभु दोस्त मुंहिंजे शो में ईंदा। ऐं हीअ असांजो 7, 8, 9, 10, 11 एल्बम जी कामयाबी खां पोइ हीअ असांजो 12 एल्बम रखियो वियो आहे। इन खां कुझु ॾींहंनि खां बाद में वरी असांजे 13 नंबर एल्बम जो शो थींदो हैदराबाद में। ॿियो असांजो मुंहिंजो टॉप 10 एल्बम जंहिंमें मुकमल गीत मरहूम मास्टर मंज़ूर जा रखिया विया आहिनि। ऐं तमामु सुठे में सुठो मुंहिंजो एल्बम उहो रिलीज़ थींदो हिन ईद जो एल्बम आहे टॉप 10, जंहिंमें सभु गीत मूं मरहूम मास्टर मंज़ूर जा रखिया आहिनि। ऐं तमामु सुठो हीउ एल्बम आहे ऐं उमेदु आहे त सभिनी दोस्तनि खे पसंदि ईंदो। पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।